डिगड़ी पुलिस जूं रूपोस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। क़तल केसनि में ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। डिगड़ी थाणे जे SHO इमदाद अली शाह जी सरबराही में डिगड़ी भरिसां कंगोर जो रहवासी 2014 में मोहम्मद इब्राहिम ख़ासखेली जे क़तल केस में रूपोस जवाबदार धणीबख़्श ख़ासखेली खे खुफ़िया इत्तला ते डिगड़ी पुलिस पिंगरियो शहर लाइ गिरफ़्तार करे डिगड़ी थाणे जे लाकअप हवाले करे छॾियो। जॾहिं त ॿिए तरफ़ 2018 में डिगड़ी अल बाशुगर मिल लग बख्तियार अली पठान जे क़तल केस में रूपोस जवाबदार नज़र वल रहम अली रिंद के खुफ़िया इत्तला ते डिगड़ी पुलिस जे ASI इफ्तिखार अहमद कुरैशी डिगड़ी भरिसां लधाराम स्टाफ लग छापो हणी गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं त ॿिनि केसनि में रूपोस जवाबदारनि खे डिस्ट्रिक्ट में जेल हवाले कयो वियो। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।